Hello dear students, Assalamu alaikum. You are most and heartily welcome at RB Education System YouTube channel. तो dear students, आज असां डिस्कशन कंदासीं त आखिर अंग्रेजी आहे छा, अंग्रेजी खे कीअं सिखजे, अंग्रेजी कहिड़ी भला आहे, अंग्रेजी जी इंपॉर्टेंस कहिड़ी आहे, असां अंग्रेजी जे पोयां एतिरा छो लॻायूं ऐं अंग्रेजी खे सिखण जा जेके बेसिकली ऐं इज़ीएस्ट जेके वे चऊं या तरीक़ा चऊं उहे कहिड़ा आहिनि। अज जी वीडियो तव्हांजे लाइ इंतहाई इंपॉर्टेंट थियण वारी आहे। वीडियो खे लास्ट ताईं लाज़मी ॾिसजो जेकॾहिं तव्हां अंग्रेजी खे सिखणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां अंग्रेजी खे सम्झणु चाहियो था। त अॼु जी असांजी वीडियो असां बेसिकली इंट्रोडक्शन कंदासीं इंग्लिश जो। त इंग्लिश जो जॾहिं काफ़ी ॿारनि खां पुछियो वञे थो त अंग्रेजी छा आहे, ॿार चवंदा आहिनि साईं हीउ त हिकिड़ो सब्जेक्ट आहे, असां क्लास फर्स्ट खां 9 ताईं पढ़ंदा अचूं था। हालांकि स्टिल टुडे यकीन कयो असां काफ़ी स्कूल्स विजिट कंदा आहियूं, एसीएफ या गवर्नमेंट जूं जेकी बि स्कूल्स आहिनि, ॿार अॼु ताईं कॾहिं चवंदा आहिनि साईं हीउ हिकिड़ो जस्ट सब्जेक्ट आहे। त प्यारा शागिर्दो, इहो जीअं तव्हां पिया सम्झो हिकिड़ो सब्जेक्ट आहे, जस्ट इहो हिकिड़ो सब्जेक्ट न आहे, हीउ हिकिड़ी लैंग्वेज आहे। जस्ट जीअं मां तव्हां सां सिंधी ॻाल्हायां पिया, पाण सिंधी आहियूं, सिंधी पंहिंजी हिकिड़ी लैंग्वेज आहे, लिखी वञे थी, पढ़ी वञे थी, ॿुधी वञे थी, सम्झी वञे थी। त अहिड़े हवाले सां इंग्लिश बि हिकिड़ी लैंग्वेज आहे। अॼु खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, अंग्रेजी खे सब्जेक्ट जीअं महसूसु नाहे करणो। अंग्रेजी हिकिड़ी लैंग्वेज आहे, लैंग्वेज खे कीअं सिखजे थो इहो तव्हां बहितर ॼाणो था। जीअं तव्हां अॼु सिंधी सिखी चुका आहियो, जीअं तव्हां अॼु ढाटकी पंहिंजी ॿोली सिखी चुका आहियो, सॉरी ढाटकी ॿोली कोन्हे, हिकिड़ी तव्हांजी ज़बान आहे। त अॼु पाण चवंदासीं त लैंग्वेज इंग्लिश आहे छा, त इंग्लिश इज़ एन लैंग्वेज। ठीकु आहे, इन जी डिफरेंस पाण हिकु सिंपल डिफरेंस लिखूं था। इंग्लिश इज़ अ लैंग्वेज। अंग्रेजी की बोली है, जस्ट इन सिंपल डेफिनेशन ये है, अंग्रेजी की बोली है which is spoken in all over the world। जीअं असां सिंधी आहियूं, सिंधी ॿोली जी मां लिमिट जी ॻाल्हि कयूं त जॾहिं तव्हां सिंध सूबे खे क्रॉस करी पाकिस्तान जे कंहिं ॿिए सूबे में ईंदो त तव्हांखे हुते सिंधी समझण वारा माना रेयरली केसेस में मिली सघंदा, बट ओवरऑल तव्हांखे कोन था मिली सघनि। त इन में ज़ाहिर थियो त असांजी सिंधी ॿोली जी जेका लिमिट आहे उहो सिंध सूबे ताईं आहे। ऐं जेकॾहिं असां उर्दू ॿोली जी ॻाल्हि कयूं, उर्दू बि हिकिड़ी लैंग्वेज आहे जंहिंखे लिखी बि वञे थी, ॻाल्हाई बि वञे थी, तव्हां बहितर ॼाणो था। त उर्दू ॿोली जी ॻाल्हि कयूं त उर्दू जेका असांजी पाकिस्तान जी हिकिड़ी नेशनल टंग आहे, ओ सॉरी ज़बान आहे, लैंग्वेज आहे। त उर्दू नेशनल जेका नेशनल लैंग्वेज आहे पाकिस्तान जी, ऐं इहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाकिस्तान ऐं पाकिस्तान जा पाड़ेसरी जेकी 4 कंट्रीज़ आहिनि, अफगानिस्तान, ईरान, चाइना ऐं इंडिया, इन्हनि ताईं महदूद आहे, इन्हनि में ॻाल्हाई वञे थी, सम्झी वञे थी। त ॾिसो हर हिकिड़ी लैंग्वेज जी हिकु लिमिट आहे। सिंधी जेका सिंध सूबे ताईं, उर्दू जेका असांजे पाकिस्तान जे पाड़ेसरी कंट्रीज़ ताईं, ऐं पर सिंधी जेका असांजी प्रोफेशनल लैंग्वेज, उर्दू जेका असांजी नेशनल लैंग्वेज, बट इहा जेका आहे इन खे चइबो आहे इंटरनेशनल यानी बैनुल-अक़वामी जेका पूरी दुनिया जी सतह ते, बैनुल-अक़वामी यानी दुनिया जी सतह ते जेका ॻाल्हाई वञे ऐं सम्झी वञे। त इहा हिकिड़ी जेका लैंग्वेज आहे जंहिंखे इंटरनेशनल लैंग्वेज चइबो आहे। असांजी उर्दू नेशनल लैंग्वेज ऑफ पाकिस्तान, सिंधी ॿोली प्रोफेशनल लैंग्वेज ऑफ सिंध प्रोविंस, बट it is called international language। that's why it is very important for all of us। असां सभिनी लाइ इहो इलाही ज़रूरी आहे। and it is also called official language of Pakistan। इहो पाकिस्तान जी दफ़्तरी ॿोली बि पिणु आहे। तंहिंजे लाइ दफ़्तरी ॿोली इन अ सेंस बैंकिंग जी ॻाल्हि कजे, डॉक्यूमेंट्री जी ॻाल्हि कजे, तव्हांजे स्कूल जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि, ऑफिस जी ॻाल्हि कजे, यानी दफ़्तर यानी ऑफिसिस, त ऑफिसिस जी ॻाल्हि आहे, डॉक्यूमेंट्री, पोइ बिल्डिंग जा हुजनि, मोटरसाइकिल जा हुजनि, कंहिं बि शइ जी जेका डॉक्यूमेंट्री हूंदी आहे उहो असांजी इंग्लिश लैंग्वेज में डॉक्यूमेंट्स ठहियल हूंदा आहिनि। तो उन सेंस सां इहा जेका पाकिस्तान जी हिकिड़ी छा चऊं पाण दफ़्तरी ॿोली आहे। बहरहाल इंग्लिश हिकिड़ी ॿोली आहे, इहो तव्हांखे सम्झणु इंतहाई ज़रूरी आहे। ऐं हिन खां पोइ तव्हां अंग्रेजी खे जेकॾहिं सिखणु चाहियो था त तव्हांखे ईअं जीअं फील करिणो पवंदो त अंग्रेजी हिकु ॿोली आहे ऐं ॿोली जीअं सिखबी आहे ओड़े नमूने खां सिखणु घुरिजे। जीअं तव्हां बसि रटा खणी जेकॾहिं रटो खणी जेकॾहिं किताब में वेठा आहियो, डेफिनेशन यादि कर, टेंसेस पढ़णु, इहो कोन्हे, इहो न आहे। मिसाल तौर सां ॻाल्हि कयूं, हाणे ॿोली जेकॾहिं पढ़ाई खां सिखिजे आहे न, त मूं हिकिड़े ॿिए वीडियो में कल्टिवेशन वारी वीडियो में तव्हां सां ॻाल्हि कई हुई त मुंहिंजे ॾाॾे स्कूल जो मूं बि कोन ॾिठो आहे, पर सिंधी माशाअल्लाह मूंसां सुठी ॻाल्हाए थो। त हाणे ॾिसो, हाणे ॿोली जो कंहिं एजुकेशन सां रिलेशनशिप कोन्हे, ॿोली जो रिलेशनशिप आहे तव्हांजे माहौल सां। यानी माहौल तव्हांजो
जे बारे फील जे बारे कि असां जे करे के पठान जे घर में 4 साल जे लाइ छॾे अचूं त 4 साल खां पोइ वठी अचूं उहो असांजी ॿोली कोन ॻाल्हाईंदो, हू पठान वारी ॿोली ॻाल्हाईंदो। असां जे साॻी ॿार खे जेकॾहिं अमेरिका में कंहिं अंग्रेज़ जे घर छॾे अचूं 4 साल खां पोइ वठी अचूं हू अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो, असांजी ॿोली थोरी ॻाल्हाईंदो। त हू अंग्रेज़ी कीअं सिखियो ऐं असांखे त ॾाढा 20 साल थी विया आहिनि, फर्स्ट खां वठी इंटर फर्स्ट ईयर करे चुका आहियूं, बट when anybody say to speak English we really confused। असां अक्सर कंफ्यूज थींदा आहियूं, I can't speak English। 20 साल थी विया आहिनि, 15 साल 12 साल थी विया आहिनि, पर अंग्रेज़ी अॼु ताईं नथा ॻाल्हाए सघूं। छाकाणि त जेका अंग्रेज़ी की ॿोली आहे ऐं दुनिया जी हर ॿोली जेका सिखिजी सघिजे थी, जंहिंखे सिखण जो हिकिड़ो बेस्ट जेको तरीक़ो आहे उहो माहौल आहे। त हिते पाण ईंदासीं अकॉर्डिंग टू माय टीचिंग एक्सपीरियंस, वे ऑफ माय टीचिंग। त ॿोली खे सिखण जा घणा तरीक़ा आहिनि दोस्तो, अॼु मां तव्हांखे ॿुधायां पियो। हिकिड़ो आहे जेको बहितरीन तरीक़ो पहिरीं उनखे पाण लिखूं था, उहो आहे नेचुरल वे। नेचुरल वे ठीक है, इनके तव्हां सिंपली एनवायरनमेंट भी चई सको था। एनवायरनमेंट यानी माहौल। त ॿोली खे बहितरीन सिखण जो जेको तरीक़ो आहे उहो इन नेचुरल वे आहे। जीअं असां सिंधी नेचर मां सिखिया आहियूं, असांजे घर मां सिखिया आहियूं, अहिड़े तरीक़े सां। ऐं ॿियो जेको तरीक़ो आहे असांजो उहो आहे कंहिं ॿोली खे सिखण जो एजुकेशनल वे, जेको असां माशाअल्लाह उनखे इख्तियार करे वेठा आहियूं, पर अञा ताईं अंग्रेज़ी कोन थी अचे। ऐं एजुकेशनल वे में कंहिं बि ॿोली जी अचे थी ग्रामर। त दोस्तों ही ॿई तरीक़ा आहिनि जेका आउं पंहिंजी जेका टीचिंग वारी रिसर्च में तव्हांखे ॿुधायां पियो, मुंहिंजे टीचिंग जो एक्सपीरियंस ॿुधायां पियो, त अंग्रेज़ी या दुनिया जी का बि ॿोली खे सिखण जा ॿ वाहिद तरीक़ा आहिनि, पर सभिनी खां जेको बहितरीन जेको तरीक़ो आहे ॿोली खे सिखण जो उहो हूंदो आहे नेचुरल वे, यानी कुदरती तरीक़ो। असांजे घर में ॾिसो अनपढ़ियल हूंदे सूंदे बि असांजा घर जा बाक़ी माशाअल्लाह सिंधी अहिड़ी पिया ॻाल्हाइनि, छाकाणि त उहे सिंधी स्पीकिंग वारे माहौल में रहिया आहिनि। त उन सेंस सां माहौल जेको आहे ॿोली खे सिखण जो उहो वॾो अफेक्टिव रहे थो। हाणे तव्हांजे ज़हन में सुवाल पियो अचे साईं असांजो बाबा त अंग्रेज़ कोन्हे, असांजे घर में केरु अंग्रेज़ कोन्हे, मुंहिंजो बाबा को अंग्रेज़ में रही कोन आयो आहे, त उन जे लाइ तव्हांखे हाणे हिते तव्हांखे कुझु सोचणु घुरिजे। तव्हां पाण खे इंग्लिश स्पीकिंग वारो माहौल क्रिएट करणु घुरिजे ऐं तव्हांखे पंहिंजे टीचर खे चवणो आहे यू हैव टू से योर टीचर टू स्पीक इंग्लिश कंटिन्यूअली, स्पेशली इन इंग्लिश क्लास, इन इंग्लिश पीरियड। ठीक आहे, त जॾहिं बि इंग्लिश जो पीरियड हूंदो आहे तव्हां सभिनी ॿारनि जो फर्ज़ आहे त तव्हां पंहिंजे टीचर खे चओ। मूंखे ख़बर आहे तव्हांखे 2 ॾींहं 3 ॾींहं हफ़्तो महीनो या खणी साल जो बि चऊं तव्हांखे अंग्रेज़ी मथां गुज़री वेंदी, पर महीने 4-5 महीननि खां पोइ तव्हां एतिरो क़ाबिल थी वेंदो, तव्हांजो लिसनिंग स्किल जेको आहे इहो माशाअल्लाह इंप्रूव थी वेंदो। जेको बि तव्हां अंग्रेज़ी क्लास में टीचर ॻाल्हाईंदो ऐं यकीन सां चवां थो तव्हांखे 80 खां 100% ताईं तव्हांजी अंग्रेज़ी बिल्कुलु समझ में अची वेंदी। त ईअं ग्रेजुअली असांजा जेके लैंग्वेज जा जेके स्किल्स आहिनि उहे इंप्रूव थींदा वेंदा ऐं असां अंग्रेज़ी ॻाल्हाइण जे क़ाबिल थी वेंदासीं। त अॼु खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, पंहिंजे टीचर खे चवणो आहे त साईं क्लास में अंग्रेज़ी ॻाल्हायो ऐं तव्हांखे छा करिणो आहे, अंग्रेज़ी खे ॿुधणो आहे। ठीकु आहे, ऐं ॿुधण खां पोइ तव्हांखे इंग्लिश खे माना लिटिल सेंटेंसिस जा ॻाल्हाए सघो था। मिसाल तौरु तव्हां कंहिंखे पाणी चओ था यार पाणी ॾे, हेलो डियर वाटर ॾे, वाटर ॾे यानी पाणी ॾे, त नंढा नंढा सेंटेंसिस ॻाल्हाई असां पंहिंजी इंग्लिश खे इंप्रूव करे सघूं था, असां पंहिंजी नॉलेज खे डेवलप करे सघूं था। त ॿियो तरीक़ो आहे ग्रामर, जंहिंमें असां सभु अटकिया पिया आहियूं, नाउन, प्रोनाउन, टेंसिस, घणो सारो अचे पियो, बट व्हेन एनीबॉडी से टू स्पीक इंग्लिश असां नथा ॻाल्हाए सघूं यार आउं कोन थो ॻाल्हाए सघां, मूंखे टेंसिस अचनि था, पार्ट ऑफ स्पीच अचे थी, आर्टिकल जी यूसेज माशाअल्लाह अचे थो मूंखे, पर अंग्रेज़ी कोन थो ॻाल्हाए सघां। त मुंहिंजा प्यारा शागिर्दो वरी बि इहा तव्हां सां रिक्वेस्ट आहे त अंग्रेज़ी खे ॻाल्हाइण चाहियो था त तव्हांखे क्लास में अंग्रेज़ी खे ॿुधणो पवंदो। अंग्रेज़ी खे ॿुधण जा रिसोर्सिस ॻोल्हणा पवंदा, टीवी ते ॻोल्हियो, यूट्यूब ते ॻोल्हियो, किथां बि अंग्रेज़ी खे वधि खां वधि ॿुधो त जीअं तव्हांखे हिकिड़ो नेचुरल वे मिली वञे ॿोली खे सिखण जो। त आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो, ऐं वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे इहो असांखे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। ऐं हिन वीडियो खे अॻिते मां तव्हांखे इन वीडियो जो जेको ॿियो पार्ट आहे उहो असां ॿिए वीडियो में तव्हांखे पढ़ाईंदासीं, छाकाणि त वीडियो वॾो थी चुको आहे ऐं असांजा जेके प्यारा शागिर्द आहिनि उहे बोर थी रहिया आहिनि। त असांखे तव्हांखे बोर न करणो, मिलूं था ॿिए वीडियो में, तेसीं ताईं